उम्मती हिन जहान मां वफ़ात करे वेंदासीं क़बर जे अंदर वेंदासीं उन वक्त क़बर जे अंदर टे सवाल थींदा सब खां पहिरियों सवाल थींदो मन रब्बुक तुंहिंजो रब केरु आहे अगर ओ इंसान जेको क़बर जे अंदर वियो आहे मोमिन आहे मुस्लमान आहे आशिक़ रसूल आहे त जवाब ॾींदो रब्बी अल्लाह अल्लाह पाक मलाइकनि खे हुकुम इरशाद फरमाईंदो ए मलाइको अञा जन्नत जी खिड़की न ॾियोसि अञा जन्नत जी हवा न ॾियोसि अञा जन्नत न ॾेखारियोसि अञा सुवाल बाक़ी आहिनि ॿियो सुवाल थींदो मां दीनू का तुंहिंजो दीन कहिड़ो आहे चवंदो दीन इस्लाम मुंहिंजो दीन इस्लाम आहे रब पाक मलाइकनि खे हुकुम इरशाद फरमाईंदो ए मलाइको अञा जन्नत जी हवा न ॾियोसि अञा जन्नत न ॾेखारियोसि आख़िरी सुवाल बाक़ी आहे अगर मुंहिंजे महबूबनि जे बारे में महबूबनि जे सुवाल जे जवाब में वो पास थी वियो त पोइ जन्नत में दाख़िल कजोसि आख़िरी सुवाल थींदो मा कुंत तक़ूलु फी हक़्क़ि हाज़िर रजूल महबूब मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में तो दुनिया जे अंदर छा चवंदे पोइ वरी आशिक़ चवंदो क़ब्र में सरकार आए तो भी कदमों पर गिरो गर फरिश्ते भी उठाए तो मैं उनसे यूं कहूँ ए फरिश्ते क्यों उठाते हो मर के पहुंचा हूँ यहाँ इस दिलरुबा के वास्ते जिन हारा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठा असांजा आख़िरी नबी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ अल्लाह पाक हुकुम इरशाद फरमाईंदो ए मलाइको हाणे जन्नत अता फरमायो हाणे जन्नत जी हवा ॾियोसि इन्हीअ जे करे त दीन जो बुनियाद महबूबनि जी मोहबत ते आहे अगर महबूबनि जी मोहबत हिन दिल जे अंदर समायल न आहे त पोइ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो दीन के कम जो कोन्हे इन्हीअ जे करे इक़बाल डॉक्टर इक़बाल फरमायो कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहाँ चीज है क्या लोहो कलम भी तेरे हैं अमीर अहले सुन्नत साईं इलियास कादरी दामन बरकातुहू आलिया कलम खयो पान फरमायो निसार तेरी चहल पहल पर हजारों ईद रबीउल अव्वल सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं पान फरमाईंदा उस शैतानी हुंदो जेको महबूब जो मिलाद कोन मनाईंदो बाक़ी सभी महबूबन जो मिलाद मनाईंदा वरी गुलाम नबी मासा रहमतुल्लाह तआला अलैहि कलम खयो पान फरमायो सिकी मुस्तफा ने सिकंदर हलियाव्या गाए शान तारीफ चाहे हलियाव्या मुस्तफा मुख्तार या मुस्तफा मुख्तार आ मुस्तफा मुख्तार आ हर्फ चारी हर अखरन जा ऐन हर्फ चारी हर अखरन जा हे सुनारा सौदारा मुस्तफा मुख्तार आ मुस्तफा मुख्तार आ तुंहिंजे चेहरे खे ॾिसी दीदू ठरन दिलदार आ तुंहिंजे चेहरे खे ॾिसी दीदू ठरन दिलदार आ मुस्तफा मुख्तार आ मुस्तफा मुख्तार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अमन साईं हज़रत आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा इरशाद फरमाइंदो जॾहिं महबूब दुनिया में आया तॾहिं हज़रत जिब्रील टे झंडा आया पाए झंडा जेके खणूं था लहरायूं था ए अम्मा आमिना जी हदीस मुबारक अम्मा आमिना वारी रिवायत आहे पाण फरमाए थो महबूब आया टे झंडा लगाया विया हिकिड़ो मशरिक में ॿियो मगरिब में ॿियो काबतुल्लाह शरीफ जी छत मथे एतिरे में महबूबनि जी विलादत थी सरकार जी आमद आका जी आमद ताता जी आमद दिलबर जी आमद सोने जी आमद तंदूर जी आमद हुजूर जी आमद सरवर जी आमद मुत्तसिर जी आमद यासीन जी आमद खातमुन नबीयीन जी आमद रहमतन लिल आलमीन जी आमद आका जी आमद सरदार जी आमद तंदूर जी आमद हुजूर जी आमद आमना दे नाल जी आमद अल्लाह पाक असांजी हाज़िरी के कबूल फरमाए सभी हथ मथे खणो दुआ करो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन करीम रब मालिक करीम असांजे हिन मिलाद शरीफ जे जुलूस खे पंहिंजी बारगाह में कबूल फरमा या अल्लाह अॼु सूमर जो ॾींहुं आहे इहो उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ खणी आया हिन ॾींहं जो वास्तो हिन महीने जो वास्तो असांजे दिलनि जो जाइज़ तमन्ना पूरी फरमा करीम रब असांजे हालत रहम फरमा या अल्लाह इन में के बीमार आया हुंदा के परेशान आया हुंदा के कर्जदार आया हुंदा के बे औलाद आया हुंदा तू सभी जो हाल जाने तो करीम रब सभी जो मुराद पूरी फरमा मिलाद जो सच्चे सभी जो बेड़ो पार फरमा या रब्बुल आलमीन बिलखुसूस मरहूम अब्दुल गफूर दल जी बेहिसाब बख्शी फरमा महबूबन जे मिलाद जो वास्तो या अल्लाह
कल चोरियां सा कदम रैली में शिरकत कई या अल्लाह तुझे महबूब जे मिलाद जो सदको उन जी क़ब्र के वसी फरमा महबूबन जे नूर सा मुनव्वर फरमा हबीबन जी शफा जे कुबरा नसीब फरमा या अल्लाह सांजा दुख कर्ज मर्ज तकलीफों परेशानियों सब दूर फरमा आलम इस्लाम जी खैर फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना व महबूबना रब्बना या ज़ल जलाली वल इकराम बिरहमतिका या अरहमर राहिमीन।